नज़नवा के ॿुधाईंदा रुतो मोहन जो दड़ो वेझो ॻोठ इमाम बख़्श सोलंगी में 13 सालनि खां को बि तरक़ियाती कम न थियो आहे, जे सबबि रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। तफ़सील गुलाम मुस्तफ़ा झतियाल जी हिन रिपोर्ट में। मोहन जो दड़ो भरिसां ॻोठ इमाम बख़्श सोलंगी में 13 सालनि खां तरक़ियाती कम न थियण, नालियूं न हुजण तोड़े बिजली जा थंभा रोड रस्ता न ॾियण ते ॻोठाणनि सख़्तु एहतजाज कयो ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संदन ॻोठ में नालियुनि ऐं फ़र्शबंदीअ समेत का बि तरक़ियाती स्कीम न ॾिनी वई आहे। न असां हिते रहूं था, न बिजली आहे, न को स्कूल आहे, का सहूलियत न आहे, न रोड आहे, न छा, इहो बसि ईअं ज़िंदगी पिया था गुज़ारियूं। न नेकर जो सिस्टम आहे, न को पाणीअ जो सिस्टम आहे, का सहूलियत बि कोन्हे असांखे। इहो बसि ज़िंदगी ईअं पिया था गुज़ारियूं, ॿार बच्चा बीमार था थियनि। असां वटि का सहूलियत न आहे। 20, 25, 30 सालनि खां वठी बिजली असां वटि न आई आहे। असांजा ॿार बच्चा बि माना रुलनि था अचनि, कोन्हे को माना असां वटि का बि सहूलियत, स्कूल बि असां वटि न आहे। नाले निकिरनि जा बि असां वटि माना सिस्टम को बि न आहे। असां अपील था कयूं वज़ीर आला खे, बिलावल साहब खे, फरियाल टारपुर खे असांखे सहूलियत ॾिए। बिजलीअ जी सख़्तु ज़रूरत आहे। बिजली न आहे जेको आहे मच्छर मलेरिया बीमारी आहे। नंढो वॾो ॿार बीमार आहे, तक़रीबन का सहूलियत न आहे। विच में 2 थंभा लॻंदा, 11,000 बिजली वेझो आहिनि क़रीब आहे। 2 थंभा लॻंदा, उहा सहूलियत न आहे। 50 साल थी विया न ॻोठ खे, जेको आहे सहूलियत का बि न आहे। ॻोठाणनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे घुर कई त जल्द ॻोठ में तरक़ियाती स्कीम शुरू करे खेनि गंदगी ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचायो वञे। कैमरामैन इब्राहिम बियण सां गॾु रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा झतियाल, आवाज़ न्यूज़, मोहन जो दड़ो।